इस्लामकोट शहर में बापिया बिरादरी के माण्हुनि पारां पीपी सेनेटर कृष्णा कुमारी ऐं भाउ अॻूणे इंसानी हक़नि जे सूबाई सलाहकार वीर जी कोहली ख़िलाफ़ एहतजाज कंदे सर्वे ॿनीअ ते कब्ज़ो करण जे इल्ज़ाम हयो आहे। सर्वे ॿनियुनि जे मालिकी कंदड़ बापिया बिरादरी जा माण्हू इंसाफ़ लाइ धिका खाइण बाद प्रेस क्लब ते एहतजाज लाइ पहुची विया। उन्हीअ सिलसिले में बेवा गोरी, ज़ाल सतगीर, तीरथ लालगढ़, सवाईगढ़, रमेशगढ़, वालमपुरी, मदनगढ़, कंदनगढ़ ऐं प्रेस क्लब पहुची पीपी सेनेटर कृष्णा कुमारी भाउ अॻूणे इंसानी हक़नि बाबति सूबाई सलाहकार वीर जी कोहली ऐं कैलाश भटाणी लोहाणो ख़िलाफ़ एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। एहतजाज कंदड़नि दाहींदे चयो त असांजे माइटनि जूं 3 सर्वे नंबर बनियूं आहिनि। हिकु सर्वे नंबर ते पीपी सेनेटर कृष्णा कुमारी ऐं भाउ वीर जी कोहली कब्ज़ो कराए पंहिंजा माण्हू विहारे छॾिया आहिनि। साॻी ॿनीअ ते बासर कैलाश भटाणी बि मालिकी जे कूड़ी दावा करे उते फॾाई क़िस्म जा माण्हू विहारे छॾिया आहिनि। बासर पीपी सां वास्तो रखंदड़ हुजण करे असांखे केरु इंसान नथो तस्लीम करे। असां आख़िरी इंसाफ़ जी उम्मीद खणी प्रेस क्लब पहुता आहियूं। मदद करे हक़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।